हाणे रुकंदासीं जाम शोर जो सिंध जे तालीमी इदारनि में शागिर्दियाणनि खे हीसाइण वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवांखे आगाह कयूं परवीन रिंद ऐं अलमास भान जी अॻवानी में जाम शोरो शहर खां सिंध यूनिवर्सिटी जे मारवी हॉस्टल ताईं एहतजाजी रैली कढी वई आहे। रैली में डॉक्टर नियाज़ कलाणी, समर हैदर जतोई, ज़ुल्फ़कार ख़ासकेली ऐं ॿिया अॻवान बि शरीक आहिनि। परवीन रिंद जो चवणु आहे त इंसाफ़ लाइ आवाज़ उथारियो आहे, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग कयो पियो वञे, पोइ हिते न हटंदसि। जॾहिं त अलमास भान जो चवणु आहे त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया वाक़े खे कूड़ो करार ॾेई रही आहे, पुलिस मोकिले तंग कयो पियो वञे। जाम शोर मां अवांखे ख़बर ॾिनी पियो आहे सिंध जे तइलीमी इदारनि में शागिर्दियाणनि खे हिसाइण वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई आहे। परवीन रिंद ऐं अलमास भान जी अॻवानी में जाम शोरो खां सिंध यूनिवर्सिटी जे मारवी हॉस्टल ताईं रैली कढी वई आहे। तफ़सील वठंदासीं जाम शोरे मां अली मुराद चांडियो खां। अली मुराद, आगाह कजो। जी बिल्कुलु, सिंध जे तइलीमी इदारनि में शागिर्दियाणनि खे हिरासत करण जे वधंदड़ वाक़िअनि ते जाम शोरो में सिविल सोसाइटी तरफ़ां जाम शोरो फाटक खां सिंध यूनिवर्सिटी जी मारवी गर्ल्स हॉस्टल ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो आहे, जंहिंजी अॻुवाणी हिरासत जे वाक़िअनि में मुतासिर थींदड़ शागिर्दियाणनि परवीन रिंद ऐं अलमास भान कई। मां ॿुधाईंदो हलां त जाम शोरो फाटक खां मारवी गर्ल्स हॉस्टल ताईं निकितल रैली में मुतासिर शागिर्दियाणी जेका आहे परवीन रिंद उहे पहिरें उघाड़ी शामिल रही, जॾहिं त इन मौक़े ते कंहिं अणवंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ सिक्योरिटी इंतज़ाम पिणु सख़्तु कया विया हुआ। मारवी हॉस्टल अॻियां लॻल धरणे में कॉम्प्लेक्स अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी, समर हैदर जतोई, दीदार शाम, ज़ुल्फ़कार ख़ासकेली, शेख अब्दुल्ला कोस्तानी, ज़फ़र अकड़ो, नियाज़ विगो ऐं ॿिया वॾे अंग में शरीक हुआ, जॾहिं त मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी जा जेके शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं उहे बि इन धरणनि में शिरकत कई। मां ॿुधाईंदो हलां त धरणे खे ख़िताब कंदे मुतासिर शागिर्दियाणी परवीन रिंद जो चवणु हो त सिंध अंदरि तइलीमी दस्तगान में नियाणियूं आपघात न कंदियूं आहिनि, पर खेनि मारियो वेंदो आहे। पाण सां थियल ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारियो आहे त मुख़्तलिफ़ तरीक़नि सां परेशान कयो पियो वञे, पर पोइ हिते न हटंदसि। साञा इन ई नमूने सां मुंहिंजो साथ ॾियनि। जॾहिं त धरणे खे सिंध यूनिवर्सिटी शागिर्दियाणी जेका अलमास भान आहे उन बि ख़िताब कयो आहे, जंहिंजो चवणु हो त कुझु ॾींहं अॻु अॻवान जी कोशिशि कई वई। इंतिज़ामिया पारां जेका जांच कमेटी जोड़ी वई हुई उन बयान वठण लाइ मूंखे कूड़ो करार ॾिनो हुयो ऐं उन मूं कमेटी खे रद्द कयो ऐं पढ़ाई जेका छॾे जाम शोरे पहुती हुअसि, जेका वापसि पे घोट पहुती हुअसि, पर उन बावजूदि पुलिस मोकिले मूंखे परेशान कयो पियो वञे। मां इहो ॿुधाईंदो हलां त धरणे खे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻवाननि बि ख़िताब कयो आहे, जिन जो चवणु आहे त दस्तगान अंदरि वैसी पगड़नि खे हटाए संदन ख़िलाफ़ कार्रवाई करे निमृता, नाइला, नौशीन, परवीन रिंद ऐं अलमास खान समेत मुतासिर शागिर्दान ऐं उन्हनि जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। जी, महिरबानी वाजी आगाह करण लाइ।